क्वेश्चन नंबर 4 पाण कयो क्वेश्चन नंबर 5। अच्छा क्वेश्चन नंबर 5 में पुछा जवाब कोन होंदो इनजो, ठीक है। क्वेश्चन नंबर 5 जो पुछा हिन के हिन जे बराबर करणो। मिसाल तौर जेकर असा हिन के सॉल्व कइंदा त असा जो जवाब अचे जेकर हिन जड़ो अचे ना वो असा जो को वो छा थी विंदो मतलब सवाल असा जो सही थी विंदो। हां देखो मिसाल तौर कींदा करियो ही पाण हिन के राइट हैंड साइड चवंदा हिन के लेफ्ट हैंड साइड चवंदा पाण चवंदा त लेफ्ट हैंड साइड पाण खणो था घणी छा था खणो लेफ्ट हैंड साइड बाबा ऐं हिन खे खणंदो ॾिसो x 1/, हुन में पाण ही क्यूब जो ही स्क्वायर लगायो पे हिन में अॻ में लॻल हिन खे पाण सॉल्व कंदासीं। हाणे ॾिसो a स्क्वायर प्लस 2ab माइनस a असां वटि x 1/x ठीक है। हाँ ॾिसो x स्क्वायर प्लस 2 प्लस 1/a छा थींदो -2। बाबा तव्हांखे ख़बर आहे ॿ शयूं हिकु जहिड़ियूं हुजनि उनखे ऐं माइनस हुजे हिकिड़े में माइनस हुजे ॿिए में प्लस हुजे त पोइ असां कटे सघूं था। असां वटि छा बची वियो x स्क्वायर प्लस 1/। बाबा ही ऐं ही बराबरि अची विया त असां लिखी सघूं था त तस्दीक थियो। छा लिखी सघूं था थियो तस्दीक 16 सफ़ा ठीक है। हाँ वरी ॿियो क्वेश्चन इन्हीं जो ॿियो 2 क्वेश्चन करायां थो। ही नंबर पार्ट नंबर 1 है। ही कहिड़ो पार्ट है ही कहिड़ो है 2 ठीक है 2 पार्ट है। अमा मां कंहिंखे समझ कोन आयो हथ मथे खणे कंहिंजो हथ मथे कोन शानवाज आयो कोन। अच्छा उन खां पोइ आहे पाण वटि x स्क्वायर प्लस 1/x ठीक है x माइनस 1/x स्क्वायर प्लस 2 ऐं कहिड़े पासे खे खोलींदसि लेफ्ट हैंड साइड खे छा के लेफ्ट हैंड साइड ही पुट राइट हैंड साइड सॉरी इनके पाण छा लिखंदासीं राइट हैंड ही पाण छा लिखंदासीं असां अंग्रेज कोन आहियूं ग़लती थी सघे ठीक है साॼो पासो खाइबो पासो पाण चई सघूं अब x माइनस 1/x। अच्छा पुट हिकिड़ी आउं तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां इंसान है ना इंसान पाण हज़रत आदम अलैहिस्सलाम जी औलाद आहियूं ठीक है ऐं हज़रत आदम अलैहिस्सलाम बि ग़लती कई हुई ठीक है। इन जो मतिलबु आहे त पाण एरर पंहिंजे सिस्टम जे अंदरि पाण ग़लती करे सघूं था ऐं ग़लती करे वरिती त ठीकु आहे इहो हिकिड़ो इंसान जे लाइ आहे पर हुन मां ग़लती मां असां सिखूं था या नथा सिखूं इहा शइ असांजी आहे। लेकिन असां ग़लतियुनि मां सिखी इमरान ख़ान ॾिसो केॾो वॾो लीडर आहे। इमरान ख़ान चए थो त ऐं जेको उहो एॾो वॾो लीडर छो थियो उनजी हिकिड़ी किताब मूं पढ़ी ठीक है मेरा पाकिस्तान उन मां उहो चयो पियो त जेको असां क्रिकेट खेॾंदा हुआसीं न क्रिकेट खेॾण वक़्तु पोइ खेॾी वापसी ईंदा हुआसीं चाहे आउं खटियां एज़ अ कैप्टन चाहे आउं हारायां पोइ आउं उन मंझां जेको आहे ॾिसंदुसि अॼु जूं ग़लतियूं कहिड़ियूं हुयूं उहो ग़लतियूं पंहिंजी बुक जे अंदरि नोट कंदोसि नोट करे पोइ वरी जेको उन्हनि ते वरी अमल ऐं नेक्स्ट टाइम चवंदोसि उन ग़लतियूं न थियनि त असां सिखूं छा था ऐं ॿियो पुटु ग़लती करे मूंखे ख़बर आहे मुंहिंजी ग़लती आहे पर आउं तॾहिं पंहिंजो सती पव न आउं कोन मञींदुसि मैं कोन मञसां ठीक है उहो वारी कैफ़ियत न हुजे हा ग़लती थी आहे ठीक है त तव्हां में फ्लैक्सिबिलिटी हुजे हा ग़लती थी आहे हाणे हिनखे कीअं बहितर करे सघूं था त ग़लती थियणु लाज़िम आहे मतिलबु अहिड़ो थी सघे थी पर इहो त ग़लती मंझिजे बि सही ऐं ग़लती मां सिखिजे बि सही इहे तव्हां ॿ शयूं रखियो आहिनि इंशाअल्लाह तव्हां कामयाबु थी वेंदा ठीक है बेटा। हाणे ॾिसो ही छा वेंदो a स्क्वायर प्लस हाणे प्लस ईंदो माइनस 2ab प्लस b स्क्वायर प्लस 2 ठीक है बाबा। हाणे ॾिसो a असां वटि x हिते x 1/x ठीक है ऐं हिते छा अचंदो 1/x बाबा ही x स्क्वायर माइनस पाण में कटिजी वेंदा -2 प्लस 1/x स्क्वायर प्लस 2 और ही प्लस ही माइनस x स्क्वायर माइनस 1/x
बाबा ही हिन जे सॉरी ही हिते प्लस ईंदो ठीक है। ही ॾिसो ही ऐं पाण में हिकु जहिड़ा थी विया बराबरि थी विया असां लिखी सघूं था एक्स स्क्वायर 1/x ठीक है बेटा तस्दीक थियो तस्दीक थियो जी बेटा वो बियो है बेटा ही बियो है ये क्वेश्चन नंबर 1 है क्वेश्चन नंबर 2 है ठीक है बेटा डन यो नोट